सोन जी ऑनलाइन तोड़े फिजिकल ख़रीद ऐं विक्रे लाइ पाकिस्तान जी पहिरीं कंपनीअ जो कराची में इफ़्तिताह कयो वियो। हिन कंपनीअ जो मक़सदु 5 सालनि में क़ौमी नाणे लाइ 2.5 ट्रिलियन रुपया आमदनी हासिल करणु आहे। पाकिस्तान में सोन जो विक्रो ऐं ख़रीद मुकमल तौर ते रेगुलेट न आहे, जंहिं जे करे अंदाज़नि ते ॿधल वापार, टैक्स चोरी ऐं चोर बाज़ारी थिए थी। ज़करिया गोल्ड कमोडिटीज़ जे चेयरमैन मोहम्मद शाहिद ज़करिया कंपनीअ जे इफ़्तिताह जे मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ख़रीद ऐं विक्रे खे फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू जे निज़ाम सां ॻंढियो वेंदो ऐं इन अमल खे ट्रैकिंग सिस्टम ज़रिए मॉनिटर कयो वेंदो। हुन चयो त असां सॼे पाकिस्तान में 2300 गोल्ड लेबल्स ऐं 820 फ्रेंचाइज़ क़ाइमु करण जो मनसूबो ठाहे रहिया आहियूं। असांजे हिसाब किताब मूजिबि हिन मार्केट में 5 सालनि में 2500 अरब कमाए सघजनि था। असांजी कंपनी पाकिस्तान मर्केंटाइल एक्सचेंज कंपनी ज़रिए रोज़ानी जे बुनियाद ते सेंट्रलाइज़्ड सोन जा अघ जारी कंदी, जीअं त मुख़्तलिफ़ वापारी इदारनि तरफ़ां अघ जारी करण जो मौजूदा अमल आहे। सिक्योरिटीज़ एंड एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं PMAX इहा कंपनी क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे।